दोस्तों अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे छहों थर प्रोडक्शन जो ऐं ही एल्बम तमामु बहितरीन कामयाबी में वियो हो ऐं हिन में सुठा गीत आहिनि ऐं 2004 में ही रिलीज़ थियो ऐं हिन जा विच वारा एल्बम जेके आहिनि उन में मास्टर मंज़ूर नाज़ प्रोडक्शन में एल्बम कया। जीअं त थर प्रोडक्शन में पहिरियों ॿियो टियों चौथों पंजों ये 5 एल्बम पुराणा आहिनि। ईअं सम्झो त 4-5 साल खां पोइ वरी थर प्रोडक्शन में एल्बम ॾिनो मास्टर मंज़ूर ऐं हिन में जेके गीत आहिनि 4-5 गीत आहिनि जेके तमामु घणो मशहूरु ऐं हिन वक़्त ताईं माण्हू ॿुधनि था। उन्हनि मां मुंहिंजो जेको पसंदि जो गीत आहे मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे ऐं हिन में जेके गीत आहिनि उहे तव्हांखे अॻिते हली ॿुधायूं था, पर पहिरियों दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे वहीद अहमद, वेरी नाइस पिक्चर। माशूक अहमद लिखियो आहे अदा अञा टीपी में ॿियो अपलोड कंदा। अच्छा ॿियो रहिजी वियो आहे, चलो ठीकु आहे उहो बि रखंदासीं। उन खां बाद वरी शहबान सोलंकी साहब लिखियो आहे वीडियो ज़बरदस्त। फारूक अहमद इंडिया जो दोस्त आहे। हैदरंद जो 635 वॉल्यूम ठीकु आहे उहो ॿिए चैनल ते। एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे त थर प्रोडक्शन जो ॿियो एल्बम अञा रहियल आहे। ठीकु आहे ऐं उनखे विसारे चुको हुयुमि, बहरहाल नेक्स्ट उहो हूंदो। उन खां बाद वरी फारूक अहमद वरी साॻी कमेंट्स कई आहे। उन खां बाद एहसन सोलंकी परफेक्ट वीडियो, शहबान सोलंकी आल सॉन्ग सुपर हिट। ऐं उन खां बाद पहिरियों आहे हसन अहमद महर ग्रेड एल्बम 5, माशूक अहमद नाइस वीडियो ऐं एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे त एल्बम 5 ज़बरदस्त। हेॾां हसन अहमद महर ग्रेड वीडियो लिखियो आहे। आशिक़ अहमद सोलंकी लिखियो आहे नाइस एल्बम 5। बादशाह अहमद सोलंकी लिखियो आहे VIP एल्बम। वॾियूं महिरबानियूं दोस्तो, कुर्ब तव्हां दोस्तनि जा। ऐं हलूं था हिन जे पहिरें गीत ॾे। उन खां अलावा पहिरियों तव्हांखे ॿुधायूं त हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। असां रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो रखंदा आहियूं ऐं तव्हां कंहिं बि फ़नकार लाइ फरमाइश करे सघो था। ऐं हिन में पहिरियों गीत जेको आहे उहो लिखियो आहे अलण अलस्ती जो कलाम आहे, मुंहुं जा ईद वारा लटा। उन खां बाद ज़ुल्फ़कार मंगी जो ज़बरदस्त गीत मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे। उन खां पोइ आहे आशिक़ खे कीअं सुञाणे। उन खां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी जो वरी कलाम आहे मूंखे हथ ॾेई। उन खां पोइ अब्बास जो कलाम आहे, कलाम ज़बरदस्त आहे। असां खाधे जा न सोणा कुर्ब जा बुखिया हूं। ऐं मूंखे इन कलाम जी एतिरी सम्झ न आहे, पर इहो कलाम मां घणो ॿुधो आहे ऐं मूंखे हिन एल्बम जी बि ख़बर न आहे त को कहिड़े एल्बम में आहे। मां हाणे ॾिसां थो वीडियो तयारु कयां पियो त इन में मूंखे सम्झ में आयो आहे त हिन थर प्रोडक्शन जो आहे रिलीज़। मां पियो सम्झां त नाज़ प्रोडक्शन में रिलीज़ आहे इहो कलाम, पर हे थर प्रोडक्शन आहे। ख़ासि इन करे मां हीउ कमु कयां थो पियो जीअं दोस्तनि खे ख़बर पए त हिन कैसेट जा कहिड़ा कहिड़ा गीत हुया, कहिड़ा कहिड़ा आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि। सो ख़ासि इन करे मां हीउ कमु शुरू कयो आहे ऐं मूंखे पाण खे इहा ख़बर न हुई। उन खां पोइ आहे पीरल सोलंकी जो कलाम आहे जीअं भला न छिनी भला कीअं छॾियां। असल में थोरो कवर धुंधलो आहे इन करे। ऐं उन खां पोइ कलाम आहे दिलि उदास रोज़ानो। उन खां पोइ ज़बरदस्त गीत आहे खिलियो ॻाल्हायो हाणे बख़्श छॾिजां, वञा थो पोयां मुंहिंजे तूं न रोइजां। हीउ ज़बरदस्त गीत आहे ऐं हीउ तमामु घणो उन दौर में मक़बूल थियो। उन खां पोइ आहे केॾो पको आहे। उन खां पोइ आहे तूं खिल न मुंहिंजी दिलि।
एल्बम कंप्लीट थी चुका है। मीरपुर ख़ास जी रिलीज़िंग आहे। तव्हांखे पसंदि आयो हूंदो।